ऑल सिंध इरिगेशन ट्रेड यूनियन सिंध पारां खाते में डीसी जी निगरानी में थींदड़ इंटरव्यूज़ खे रद्द करे छॾियो आहे। मुलाज़िमनि जे एहतिजाज बाबति रिपोर्ट करायो आहे ज़ाहिद क़ाइम ख़ानी। ऑल सिंध इरिगेशन ट्रेड यूनियन सिंध पारां इरिगेशन खाते में डिप्टी कमिश्नर की निगरानी में थींदड़ इंटरव्यू कैंसिल न करण, गैर कानूनी भर्तियों कमेटी में लाॻापियल इंजीनियरनि खे शामिल न करण ऐं ॿियनि जाइज़ मुतालबनि जे लाइ इस्कारप इरिगेशन नौशरो फिरोज़ ऑफिस खां एहतिजाजी रैली कढी भिरिया नौशरो रोड ते धरनो हयो आहे। हुन मौक़े ते अॻवाननि आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त इरिगेशन ट्रेड यूनियन फेडरेशन जे सॾ ते सिंध जे अंदरि जीअं त सभिनी ज़िलनि में सभिनी डिवीज़नुनि में अॼु ही एहतजाज कयो थो वञे त डिप्टी कमिश्नरनि जे निगरानी में जेका DRC मुक़ररु कई वई आहे उनखे ख़तमु कयो वञे ऐं डिपार्टमेंटल सिलेक्शन कमेटी जोड़े वञे। छाजे करे ही इरिगेशन डिपार्टमेंट अहम डिपार्टमेंट आहे, उन जी जेतिरे क़दुरु इरिगेशन जे ऑफिसरनि खे ख़बर आहे त उहो डिप्टी कमिश्नर साहिबनि खे ख़बर न आहे। उन लाइ अॼु ही असांजो मुख़्तलिफ़ ज़िलनि में जेके बि सिंध जा जेके बि डिवीज़नूं आहिनि उन्हनि में ही एहतजाज थी रहियो आहे। असांजो जेको अॼु धरणो आहे सॼे सिंध में धरणा आहिनि। सन कोटा जे ॿाहिरि जेको सन कोटा लाइ जेको हींअर कनि पिया, जेको DC साहिबु चेयरमैन आहे ऐं SDM ऐं मुख़्तियार कानून जा मेंबर आहिनि, इहो नाहक आहे। असांजो खातो या DC जो छा वञे असांजे खाते में, असांजा ऑफिसर कॾहिं ॿिए खाते में मुदाख़लत न कई आहे। हीअ मुदाख़लत जेका DC वारी थींदी हीअ सियासी भर्तियूं करणु चाहींदा। असां गुज़ारिश कयूं था असां आला इदारनि खे सुप्रीम कोर्ट खे असांखे पंहिंजे मुलाज़िमनि खे अख़्तियार ॾिनो वञे। गैर कानूनी भर्तियूं कयूं थियूं वञनि, इहे रोकियूं वञनि। DC जेको आहे DC जी कमेटी ठाही अथनि, इहा असांखे नामंज़ूर आहे। हुन खां अलावा चीफ AC इंजीनियर वेठा आहिनि जेके उन जी निगरानी में कमेटी ठाहिनि ऐं उहे ई जेके माण्हू खणनि जेके उहे खणंदा, जेके इरिगेशन खे हलाईंदा, जिन खे ॼाण आहे उहो ई हलाईंदा। असांजो इहो ई मुतालबो आहे। इरिगेशन डिपार्टमेंट में नयूं भर्तियूं करण जे वास्ते हिननि ज़िले लेवल ते DCनि जी मातहत हिकिड़ियूं रिक्रूटमेंट कमेटियूं ठाहियूं आहिनि ऐं सिलेक्शन कमेटियूं ठाहियूं आहिनि, जेके तमामु हिकिड़ी इरिगेशन इदारे सां ज़्यादती आहे ऐं इदारे जे मुलाज़िमनि सां वॾी ज़्यादती आहे। असां गुज़ारिश था कयूं त महिरबानी करे DCनि जूं कमेटियूं ख़तमु करे पंहिंजे डिपार्टमेंटल सिलेक्शन कमेटियूं ठाहियूं वञनि। मुज़ाहिरीन ऐलान कयो आहे त जेकॾहिं अहिड़ा इंटरव्यू कॉल कैंसिल करे इंजीनियरनि खे कमेटी में शामिल न कयो वियो त सॼे सिंध में गैर कानूनी भर्तियुनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरा कया वेंदा। कैमरामैन सदाम सोमरे सां गॾु ज़ाहिद क़ाइम ख़ानी, आवाज़ TV, नौशरो फिरोज़।